नालों मुराद अली शाह के टियों भेरो सिंध जो वॾो वज़ीर अवैस कादिर शाह के सिंध असेंबली जो स्पीकर एंथोनी नवीद के डिप्टी स्पीकर नामज़द कयो वियो आहे। पार्लियामानी पार्टी के इजलास खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त पीपल्स पार्टी चूंडुनि में तारीख़ी कामयाबी हासिल कई आहे। संदसि चवण हुयो त हू अवामी ख़िदमत वारो अमल जारी रखंदा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त इरसा खां सिंध ऐं ख़ासि तौर कराची शहर लाइ पाणी विरहाईंदा। संदसि चवण हो त वफ़ाक़ खां बोर्ड मुतासिरनि जा हक़ बि घुरिया आहिनि। करप्शन खे रोकण लाइ सख़्ती करणी पवंदी। हुन चयो त पीपल्स पार्टी अवामी ख़िदमत जारी रखंदी। संदसि चवण हो त आगा सिराज दौरानी बहितर अंदाज़ में ज़िम्मेवारियूं निभायूं। हुन चयो त खेनि माज़ी खां वधीक कारकर्दगी ॾेखारणी आहे। पीपी अवामी ख़िदमत जा पंहिंजा ई रिकॉर्ड टोड़ींदी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मुराद अली शाह खे टियों भेरो सिंध जो वॾो वज़ीर अवैस कादिर शाह खे सिंध असेंबली जो स्पीकर एंथोनी नवीद के डिप्टी स्पीकर नामज़द कयो वियो आहे। पार्लियामानी पार्टी के इजलास खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त पीपल्स पार्टी चूंडुनि में तारीख़ी कामयाबी हासिल कई आहे। संदसि चवण आहे त हू अवामी ख़िदमत वारो अमल जारी रखंदा। पीपी चेयरमैन जो चवण आहे त इरसा खां सिंध ऐं ख़ासि तौर कराची लाइ पाणी वठाईंदा वधाईंदा। संदसि चवण हो त वफ़ाक़ खां बोर्ड मुतासिरनि लाइ जा हक़ बि घुरिया आहिनि। करप्शन खे रोकण लाइ सख़्ती करणी पवंदी। पीपी चेयरमैन चयो त पीपल्स पार्टी अवामी ख़िदमत जारी रखंदी। संदसि चवण हुयो त आगा सिराज दौरानी बहितर अंदाज़ में ज़िम्मेवारियूं निभारियूं। हुन इहो बि चयो त खेनि माज़ी खां वधीक कारकर्दगी ॾेखारणी आहे। पीपी अवामी ख़िदमत जा पंहिंजा ई रिकॉर्ड टोड़ींदी। मुराद अली शाह खे टियों भेरो सिंध जो वॾो वज़ीर अवैस कादिर शाह खे सिंध असेंबली जो स्पीकर एंथोनी नवीद के डिप्टी स्पीकर नामज़द कयो वियो आहे। पार्लियामानी पार्टी के इजलास खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त पीपल्स पार्टी चूंडुनि में तारीख़ी कामयाबी हासिल कई आहे। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ के चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, अपडेट कजो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदे वधीक छा चयो? बिल्कुल निदा पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत है बिलावल हाउस कराची में पार्लिमानी बोर्ड जो इजलास जो है वो थियो है। उन इजलास में पार्लिमानी नुमाइंदा ख़ुसूसन ताज़ो चूंडजी आयल MPAs आहिनि उन्हनि सां ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चवण हुयो त हिन वक़्तु सिंध के अवाम पीपल्स पार्टी के तारीख़ी कामयाबी नी है वो पाकिस्तान पीपल्स पार्टी के तारीख़ी कामयाबी जा न सिर्फ रिकॉर्ड तोड़ मौक़ो मिलो है बल्कि पीपल्स पार्टी पंहिंजा ई कामयाबी जा न सिर्फ रिकॉर्ड तोड़िया आहिनि। इन सूरत हाल में अवाम के भरपूर एतमाद जो जवाब अवाम की ख़िदमत करे ॾेई सघिजे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी इहो चवण हो जेकॾहिं असां अवाम की ख़िदमत न कंदासीं त अवाम जी मुश्किलातूं उन्हनि जो ख़ात्मो न थी सघंदो। संदसि चवण त अवाम खे असांखे अवाम के एतमाद ते न सिर्फ पूरो लहणो है बल्कि उन्हनि जी मुश्किलातूं ख़ुसूसन बोर्ड सतायल लगभग 21 लख सिंधिया बोर्ड सतायल शहरी आहिनि उन्हनि न सिर्फ बहाली जो वारो चैलेंज है वो इंतहाई अहम है। संदसि चवण हो त मकानी चूंडूं हुयूं उनमें सिंध के अवाम न सिर्फ पीपल्स पार्टी के सोबारो कयो बल्कि हाँ असांजे मथा जिम्मेदारी थे थी त कराची का सखर ताईं मकानी निज़ाम उनके न सिर्फ पुरअसर बनायूं बल्कि कराची जा ख़ुसूसन मसला आहिनि उन ते भरपूर तवज्जो न सिर्फ ॾिनी वञे उन्हनि फोकस करे पानी समेत मसला उन्हनि खे हल कयो वञे। संदसि चवण त माज़ी जी कारकर्दगी है उन मुक़ाबले में हाँ कामयाबी जा वॾा स्कोप आहिनि उन मुक़ाबले में न सिर्फ असांखे वधीक कमु करिणो आहे बल्कि इन सिंध जे मथां करप्शन जो दाग लगल है उनखे सख्ती सां मोड़ ॾियणो है उनखे धोइणो है ताकि अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम उनकी रोकथाम थी सके। संदसि चवण हुयो त अवाम जा मसला आहिनि उनखे न सिर्फ तरजीह बुनियादनि ते हल करण के हवाले से अगबराही करनी है बल्कि अवाम के एतमाद से पूरो लहणो है। इन हवाले से पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में नओं वॾो वज़ीर है उन के हवाले से मुराद अली शाह के नाले से इतफ़ाक़ किया। मुराद अली शाह लाॻीतो पंहिंजी ॿ दफ़ा वज़ारत आला जे मनसब संभालण खां पोइ टियों भेरो हैट्रिक कंदो ऐं टियों भेरो सिंध जो वॾो वज़ीर नामज़द कयो वियो आहे। त उम्मीद है त इन ॾींहंनि में जीअं ई असेंबली इजलास थींदो त समूरा स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर की चूंड खां पोइ ऐवान जो क़ाइद है वो मुराद अली शाह के चूंडण ॾियण के हवाले सां हतमी फ़ैसिलो अची चुको है। अहिड़ी तरह सां सिंध असेंबली स्पीकर के हवाले सां चयो पियो वियो त आगा सिराज दुरानी खे ॿीहर सिंध असेंबली स्पीकर मुनक़िद कयो वेंदो पर उनजे तरफ़ां मौजूदा मनसब है उनखां ॿिए मनसब से तरजीह ॾियण के हवाले से घुर करण से न सिर्फ केस स्पीकर के उहदे के हवाले से केस हटाया उन जगह सैयद अवैस कादिर शाह के स्पीकर सिंध असेंबली नामज़द किया वियो है। अहिड़ी तरह सां
एंथोनी नवीद जेको अक़लियती मेंबर आहे उनखे डिप्टी स्पीकर नामज़द कयो वियो आहे। त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले सां इहे दावाऊं कयूं पिया थियूं ज़रीन जे हवाले सां तागा सिराज दुरानी तहर स्पीकर थींदो ऐं औरत जेका डिप्टी स्पीकर जेका उहा नामज़द कई वेंदी जंहिंमें हीर सुबो ऐं रिहाना लगारीअ नाला ज़ेर गौर आया हुया। पर पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुकमल नवां नाला हाणे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जे हवाले सां अवैस कादिर शाह ऐं नवीद एंथोनी नाला जेके आहिनि उन्हनि जी मंज़ूरी ॾिनी आहे। त बाज़ाब्ता तौर ते सिंध पार्लिमानी बोर्ड मां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मराद अली शाह खे सिंध जो टियों भेरो हेट्रिक कंदे वॾो वज़ीर मुक़ररु कयो वियो ऐं सैयद अवैस कादिर शाह खे स्पीकर ऐं नवीद एंथोनी खे डिप्टी स्पीकर नामज़द करण जे हवाले सां मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जंहिंजी इन ॾींहनि में सिंध असेंबली में चूंड खां पोइ बाज़ाब्ता तौर ते हलमबरदारी थींदी। पंहिंजे मनसब ऐं पंहिंजी ज़िमेदारी संभालींदे सिंध जे अवाम जी 5 साल जेका हुकुमरानी आहे उनजे फ़र्ज़ ऐं असेंबली जी जेका ज़िमेदारी आहे उहे फ़र्ज़ निभाइण जे हवाले सां ज़िमेदारियूं अदा कंदा वेंदा। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।